अड़े शींह के चइबो आहे जॾहिं इहो शींह मैदान जंग ऐं जिहाद में अचे त बाक़ी शींह झंग छॾे भॼी वञे ऐं लैस उन शींह खे चइबो आहे जेको ईअं मैदान में सुन थी चोरी जीते वांगुरु शिकार करणो आहे पासा ओसा वठी वञी ओचितो हरणीअ ते टुटा न न न न न लैस उन शींह खे चइबो आहे जेको मैदान ईंदो आहे ॾारींदो ईंदो आहे गजगोड़ कंदो ईंदो आहे दुश्मन खे ॾसींदो ईंदो आहे अचाए थो पियो तूं होशियारी वठ इन लैस जे लक़ब खे ॾिसी लतीफ़े जुमला पियो चवे करबला जे ऋण में आया चुंक ज्वार धरती धुंधी थरथरी लरसे आशा मेरे 75 साल दुश्मन ना बढ़ण ला त हज़रत हनीफा जा वार है पेशानी ते रुमाल सब थी छया हिको एडो बोढ़ो है ज़ईफ़ इंसान जरे मैदान ऋण में अचे तो चए तो फारिस है जा इन वलैफ नकसवर ऋण बारी दो करबला के कुस्तिल न खबर जेके पराई फति की बुधन ऐं कोट पाए पासो कने हुसैन इब्न अली ते मूंखे अड़न जी जरूरत ही कोने का मां करबला में ईमान जा हुए बहादुर तो गोलींदो वता जो है लहन त दुश्मन के खबर पए तो कोई अचे तो पर तो जो हाल छा थींदो थकावट मां के चवन का मां अंदर जो हलाए इन्हनि जी करबला में ज़रूरत कोन्हे महदी जो हिकु सिपाही हेॾो कमाल जो बहादुर हूंदो जॾहिं मैदान मारका में ईंदो त जबल बि लरज़ंदा त ही केरु थो अचे लेकिन पाण में शुजाअत पैदा कयो हुसैनी हुजे अमरी बिगड़ो वाह है इनको कर दो वास्तव में के हज़रत हबीब जो इहो कारो तमा केर है हाणे शुरू तो करे त मां छा आहियां वाह वाह बिस्मिल्लाह तुम फिर अच्छा आया जब ताकि अच्छा आया आसान क्यों ना हां वाह अंतुम अअद्दु उद्दतन व अक्थर लनहनु फी कुल्ल अलअमूर अजहद हजरत हबीब ने 3000 के फौज अशकिया के लश्कर के दूसरी तरह जुमला तो फरमाए अंतुम अअद्दु उद्दतन व अक्थर तावट वो हिकड़ी शया त ता कड़प में खड़ा आयो बस असां ज़हरा जे लाल सां जेके गॾिजी आया आहियूं ये 72 अहिड़ा आहियूं जो जंहिं कमाल ते तोरींदे उते परफेक्ट गुज़ारींदा आशूरा के रात के इबादत जो टाइम हो जे हजरत हुर रवायत तो करे जद जरी मां सैयद शहदा के खेमन के वेच हो गए में तो मुके कहीं खेमे में कुरान की तिलावत कहीं खेमे में सुभान रब्बियल अजीम की तिलावत कहीं खेमे में सुभान रब्बियल आला की तिलावत कहीं खेमे में सुबह कुदूस का आवाज मुके ये पे लगे जण माखी जो मखियों भू 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 जा आवाज पे अचन हर पासे पे वने पाजे खालिक सा ताल्लुक में जुड़ेला होया इबादत जो मकाम दो छे कि इमाम हुसैन जुमला तो फरमा गौर वनी कजो हजरत
ते हबीब जे लाश ते जई मौला हुसैन आयो इन जे जनाजे के पंजे हंज में रखी इमाम हुसैन ने जुमला फरमाया लिल्लाहि दर्रुक या हबीब अंत तख्तमुल कुरान फी रकअतिन वाहिदा। हबीब मां हुसैन जी इल्तिजा है अल्लाह जी तो पयो रहमतुल्लाह ने मां हुसैन गवाही तो दिया तू हर रकात में कुरान खत्म करे पो भी रकात पढ़ा दे। इबादतुन में था अचन त रकातुन में कुरान खत्म था। वरी 75 साल जा बुढ़ड़ा मैदान जंग में था अचन त धरतियों लोॾींदा था। वरी जे वफा जो टाइम थो अचे त अखियुनि सां सैयद शुहदा दर खोलिया हा आशूर जे रात अर्श जा दर ते मौला अमर जो इशारो करे खोले सभिनी खे पंहिंजा पंहिंजा जन्नत में महल ॾेखारिया। हबीब है तुंहिंजो महल, जौन है तुंहिंजो महल, हुर है तो फलाना ज़ुहैर है तुंहिंजो, बुरैर है तुंहिंजो महल। मौला ने जन्नत जा महल ॾेखारे फरमायो हलिया वञो तव्हांखां इहा जन्नत कोई बि कोन खसे। मां हुसैन ज़ामिन आहियां ॾिसी करे चवंदा असां करबला में कोई जन्नत जी लालच में आया आहियूं त तोखां जन्नत वठी हलिया वञूं। चइबो छो आया आहियो? चई असांजो मक़सदु आहे बाबा तूं आहे असांखे हुसैन खपे, हुसैन मिलियो सभु मिलियो। जॾहिं वफ़ा जो इम्तिहान तो अचे त जन्नतूं बि ठुकराए थी अचनि। जॾहिं वरी गुफ़्तगूअ जो मिलाप ऐं मयार थो अचे त एॾा सुखनवर ऐं कमाल जा ख़तीब दुनिया के दम न आहे त कोई हुसैन बिन अली जे सहाबीअ जे साम्हूं एतिराज़ जी ज़बान खोले वलनहनु फी कुल्लिल उमूर अजदर। असां हर कमाल में परफेक्ट आहियूं। करबला थी चए मूंखे घणा न खपनि तादाद मूं वटि मयार ई कोन्हे भले थोराई अचो पर अचो अहिड़ा जो करबला खां अॻु हर अमल में परफेक्ट थियल हुजो पोइ तुंहिंजो खून पाण असर ॾेखारे। वरी जे आज़ान ॿुधो त वरी वो आज़ादारी मों हली निमाज़ी भी अहिड़ा थियो जो अल्लाह दाद ॾिए त तुंहिंजा सजदा मूंखे वणनि। वरी जे शीयत ते वक़्तु अचे ऐं सॾु थिए त वरी वो कंबल में न वेहो त अमा मां अंदरि थो वञा हबीब वांगुरु ऋण ॿारींदो अचु त महदीअ जो सिपाही थी पवे। जंहिंजो हबीब चवे लनहनु फी कुल्लिल उमूर अजदर असां हर कमाल में फिट आहियूं। वो जे हबीब हर कमाल में परफेक्ट हुयो त पोइ हिननि जे इमाम खे छा हुजणो घुरिजे। मगर सैयद शुहदा जी ज़ात हर कमाल में फिट है। जो सुबुह खां वठी जिन जिगर जा टुकड़ा मारिया अथसि आख़िरी टाइम ते बि उन्हनि जे हिदायत जा ख़ुतबा बीठा थो रहे। हया ऐं शराफ़त ते थो अचे। घोड़े ते चढ़ण लाइ अकेलो थियो त पुठलनि जे विच में दाम के मई क़दम जवादी वर्दी जो नथा ॾियो मुंहिंजो घोड़ो के रुकाए ईंदो। खेमे मां आवाज़ आहे अदा ज़ैनब वाग वठी अचे। हया जे बुलंदी एॾीअ ते आहे चए तो मुंहिंजे हयातीअ में ॿाहिरि न अचिजे। इंसानी दर्द एॾो वजूद में समायल जॾहिं बाबो ज़ाहिर थो थिए तो 4 सालनि जी धीउ आख़िरी विदा महिल ॻिचीअ में भाकुरड़ो पाए चएसि थी इस्तस्लमत बिल मौत बाबा तूं बि कुझु ॼाण थो वञे।
उन न्याणी जे अखियुनि मां जो ॻोढ़ा किरंदे ॾिठई टुटी पियो सब्र जो इमाम ला तबकी या सुकैना सयतुल बुकाक बअदी अमा कुल कायनात रोए तू न रो मां तुंहिंजा ॻोढ़ा ॾिसी नथो सघां कहिड़ो कहिड़ो करबला में रुख ॾिसंदे जंहिं रुख में सैयदा जो लाल कमाल ते न हुजे तो जुमलो अर्ज़ करके अल्लाह की खिदमत में कभी यूं दुनिया में ॾिठो अहिड़ो मंज़र मां तव्हांखे पंहिंजो तजुर्बो ॿुधायां बापन खां इहो जुमिलो ॿुधी न सघंदी असां मुहर्रम में मिसाल जे तौर ते मदारिस में निकिरंदा आहियूं मशरनि ते न्याणियुनि जा वॾे ॾींहुं बैठे हाणे नंढी नंढी जेका मुंहिंजी न्याणी आहे उहा उमिरि में सुठी आहे 12-14 साल जी आहे पर जॾहिं निकिरंदा आहियूं त घर वारनि खे सही त्याग करे निकिरंदा आहियूं बाबा हालात सुठा न आहिनि असां वञूं था मौला जे ज़िक्र ते असांजो वापसीअ जी का बि पक न अथव मूंखे इज़त मिंबर जो कसम इहो जुमिलो चवंदो आहियां या 12-14 सालनि जी धीउ अचे रोई साम्हूं चवंदी आहे बाबा सदाईं ईअं न चवंदो कर मुंहिंजा नस्ल क़ुर्बान हुजनि हुसैन ते सकीना था उन बाबे जी जीअं मगर राटड़ी पाए ख़बर अथव सुवाल कयो कयो या बदे इस्तस्लमत लिल मौत बाबा तूं बि कुझु ॼण थियो आहे पीउ रोई करे जुमिलो चयसि अम्मा जंहिंजा अकबर जहिड़ा पुट मारिजी वञनि भला अहिड़ा बाबा जेरा रही छा कंदा अम्मा जंहिंजा अकबर जहिड़ा पुट कुसिजी वञनि भला अहिड़ा बाबा जेरा रही छा कंदा त हिकिड़ो जुमिलो चई बाबा हाणे मना त कोन थी कयां त तूं अलाह जे राह में क़ुर्बान थियण न वञ पर बाबा मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाब ॾे मुंहिंजो मसइलो हल करे वञ अम्मा कहिड़ो चई फइला मन तकिलनी बाबा तूं जो कुसिजण थो वञे मूंखे कंहिंजे हवाले करे थो मज़लूम उथियो धीउ जो हिकिड़ो हथु अली जे धीउ जे हथ में अचे ॾिनई वरी वठी उन खेमे में आयुसि जिते सज्जाद सुतो पियो ओ मुंहिंजा महारी पुट थोरी अखि त खोल आबिद अखि खोल कढी अखि खोली ॿियो हथु वठी उन आबिद जे हथ में ॾेई चई अम्मा हिकु छॾियो थो वञे बस खाली करे ॾेयो थो वञे हो हिन खिते जा ग़ैरतमंद जॾहिं 11 मुहर्रम जो ॾींहुं थियो सज्जाद इमाम खे उठ जे पुठीअ सां बेग़ैर कन मधी छॾियो जॾहिं अली जे धीउ खे शिमर ताज़ियाना हणण शुरू कया या रोंदी रोंदी बाबे जे लाश ते आई चई बाबा मूंखे कल्ह कंहिंजे हवाले कयो हई हो सज्जाद उठ जे पुठीअ सां ॿधो पियो आहे ज़ैनब अम्मा खे शिमर मारे थो बीठो बाबा मां कर ॾे वञो अजरुकुम अल्लाह मुलाज़िम हुसैन का साबे गम में न रहे बस हिकड़ी रवायत ॿुधो साईं पढ़ंदो मसाए मसाए हिकड़ी रवायत अर्ज़ थो कयां या बीबी हली काफ़िलो हलियो हिननि कमीननि जी आदत हूंदी हुई सैयद जिते विहारींदा हुआ बेग़ैर गसल नेज़नि ते रखी उहे नेज़ा ज़मीन में आक़ाज़ादनि जे साम्हूं खोड़े छॾींदा भेण कुठल भाउ ॾिसी सॼो सॼो ॾींहुं रोए धीअरूं कुठल बाबा ॾिसनि मुंहं ते धका हिकड़ी अहिड़ी मंज़िल आई सादात के विहारे हिननि बेग़ैर तनेज़ा ज़मीन में खोड़े छॾिया जॾहिं मुंहिंजी चई नंढड़ी मुर्शिद ज़ादी बाबे जो सिर ॾिठो उथी नंढड़ा नंढड़ा कदम खयईं हे ईरान जो बुज़ुर्गवार दुआ मुबारक अरफा में मसाइब जी रवायत थो पढ़े नंढड़ा नंढड़ा कदम खयईं हली उन नेज़े वटि आई जंहिं नेज़े ते बाबे जो सिर बीठो हुयसि बाबे ॾे ॾिसी करे ऐं ग़ुरबत जे अंदाज़ में हिकिड़ो जुमिलो चई बाबा धीउ खां हाल न पुछंदे त तोखां पोइ मूंसां छा थियो कटल गले में आवाज़ आयो अम्मा बुधा जे बाबा एडो मथे बीठो आ पर वेठो नहीं ने डाढा बुधाया बता का मस्तूर मरी वने हे आलमी दिन रवायत तो पढ़े न मासूमा जे न जुमले में को एडो दर्द समायल हो तो जे बाबा वेठो नहीं दे
या नेज़े जी से सुकल काठी निवड़न शुरू थी वई। डोड़ी थी दी आई मज़लूम जो सिर धी जे हंज में लही आयो। बाबे खे खयई वई वनी खाक ते वेही रही। पेशानी साफ कयईस, लब साफ कयईस, दाढ़ी में हथ लाए या अशहद आंगुर खणी बाबे जा हाली रदा पना यानी रवायत पड़े। अशहद आंगुर खणी बाबे जे चप्पन ते हयई, बाबे जे लबन ते हणी, वरी पंजे लबन ते हयई, पंजे चप्पन ते हणी बाबे जे सर के चंदी बाबा तुझा चप्प एडा सुकल है मुखे तुझे उन्यायल चप्पन जो कसम अन्या सकीना बे पानी न पीतो। अजरुकुम अल्लाह मुलाक़ा में हुसैन का सवाबे गम में न रहे अल्लाह ताला जन गोड़न के कबूल फरमाए। बस मैं रवायत में मसाब जो खत्म तो कया बाबा अन्या थी बे पानी न पीतो पंजा दर्द हाली मिसरी विया शुरू के बाबे जो मरसी हो पड़ा बाबा है रगू ये कहे बढ़ियो थई, बाबा है चप ये कहे सुकाया थई, बाबा है वारन में मिट्टी कहे विधी थई, बाबा है दाढ़ी खून में कहे रंगी थई। अकमला से शौदा जे गले में आवाज आयो थी है तू तो पंजा हाल पैजण चाहे ओहो बुधाए नी जे बाबा बुधाए है जे हाय अदब में बुधो रवायत खत्म तो क्या जे जी अमा बुधा जे बाबा बुध बाबा मुजा रुखसार दिस अदब में ही पढ़ंदो बाबा मुझा रुखसार दिस हथ रुखसार तो खई जे बाबा मुझा कन्न दिस हथन ता कन्न खई कन्न ता हथ खई किसी करे अकमल सैयद शोदा के ये पेरन जी त्री मथे खई जे बाबा मुझा पैर दिस कटे लगले में आवाज अमा हे छा थियो तई जे बाबा मुके घोड़न जे कद ड्रोड़ाईंदा आया ने बाबा मुझा वाला कन्न में लाहे वया ने बाबा मुके शिमरा रुखसार मुझा जख्मी कया ने ये जुमला चई करे अकमल इमाम हुसैन के ऋषि करे चई बाबा ये सब सूरह सौला मजलूम जे गले में आवाज आयो अम्मा रुखसार जख्मी लगा पया थई, अम्मा कन्न जख्मी लगा पया थी, अम्मा पेरन में छाला पैजी विया थी, अम्मा ये सब सूरह सौला जे हा बाबा ये सब सूरह सौला मसई बाबा जने मुझा दुर लथा मां अम्मा ज़ैनब के वनी रोई बुधायो अम्मा मुझा दुर लहीरा मुखे अम्मा ज़ैनब जो तुझो बाबो बुधाए वियो अम्मा के वनी मां बुधायो अम्मा मुखे शिमर चमाटाए जे तुझो बाबो बुधाए वियो बाबा मुखे ऐसे पे तू बुधाए वे तो के खबर ही नहीं बाबा मुसा ये थींदो मैं तुझे इश्क में सब सह दी बाबा ये सौला हिकड़ो दर्द चे बाबा हिकड़ो दर्द बुधाए हे मुझे ज़ाकिरी जा जुमला है बाबा हिकड़ो दर्द बुधाए है जे चैन सालन में तुझे धी जा वार अच्छा करे छड़े बाबा हिकड़ो दर्द बुधाए है जे मुखे हिन चैन सालन में बुढ़ड़ो बनाए छड़ियो बाबा हिकड़ो दर्द बुधाए है जे मुझे जिगर डारे छड़ियो मजलूम जो आवाज मायने का वधीक भी को दर्द मिलो थी जा जे हां बाबा वो दर्द मुका बर्दाश्त न तो थी सके जे मां बुधा पी जो सिर कहीं सीने सा लाते जे बाबा मुके हौसलो दे का धी सफर में मरी न वने ते मैं दर्द तो के बुधाए सका सीने सा लाए जे बाबा हां बुधाए जे हां मां बुधा जे बाबा मैं शाम गरीबा में डिठो और मां ज़ैनब के शिमर मारे के बीठो मैं कदी तुझे लाश दे पई अचा कदी चाचे गाजिया दे पई वजा कदी अकबर भाजा तवाफ पई कया वरी शिमर के पई जवा न मार सानिए ज़हरा वसयअलम الذين ظلموا अय्यम कल्लमीन कल्लम अला लअनतुल्लाह अलल कौम